ट्रेनिंग कराईंदासीं, असां जेंडर ते ट्रेनिंग कराईंदासीं तव्हांखे, वाश ते ट्रेनिंग कराईंदासीं, DRR ते ट्रेनिंग कराईंदासीं, त मां तव्हांखे अवेयरनेस ॾींदासीं जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी इमरजेंसी ॿियो दफ़ो अची वञे त उन सां कहिड़े तरीक़े सां तव्हां मुंहुं ॾियो। त इहो असांजो हिकिड़ो नंढिड़ो प्रोजेक्ट आहे ऐं राजपत साहिबु प्रोग्राम रखायो आहे, त थैंक यू वेरी मच। असां साको जी तरफ़ खां उनजा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं जेके बि तव्हांजा बेनिफिशरी आहिनि, जेके बि तव्हांजा माना ॻोठनि में आहिनि, त उहा सॼी साको जी ऑफिस आहे नौशहर रोड में। त असांजी टीम आहे जीअं रुखसाना शहर आहे हिते माना सॼो पटी अथनि उहा ईंदी ॾिसे। हाणे असां बैंक मैनेजर सां नेशनल बैंक वारनि सां मिली आयासीं, MCB सां मिली आयासीं, SBL वारनि सां मिली आयासीं। त उन्हनि चयो आहे त असां अकाउंट खोलींदासीं, तव्हांजो अकाउंट वॾो सोलो खुलंदो, 100 रुपए में खुलंदो, ठीकु आहे। ऐं कंहिं बि क़िस्म जे साको वारनि खे सॼो जेको कार्ड लॻल हूंदो आहे। ऐं हिते ॿियो खोड़ माण्हू अहिड़ा था घुमनि जेके चवनि था असांखे पैसा ॾियो त असांखे तव्हांखे असां जेका न उते एपिंग था करायूं। अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे, कंहिं बि माण्हू खे पैसा न ॾियण, फ्री ऑफ कास्ट आहे। असांजी जेकी टीम आहे उहा फ्री ऑफ कास्ट कमु थी करे, और उन्हनि खे असांजी टीम खे पंहिंजी सैलरी मिले थी, माना कंहिं बि क़िस्म जी फीस लिखियल न आहे। तव्हांजे घर ईंदा, वैलिडेट कंदा, तव्हांखे बैंक ताईं मोकिलींदा, तव्हांजो बैंक अकाउंट खुलंदो, त असां वटि ईंदव त 10 ॾींहंनि जे अंदरि असां तव्हांखे पेमेंट प्रोसेस कंदासीं। त हिन